अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु ईद उल अज़हा जो कल्ह ईद उल अज़हा हुई, अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं हिते मलेशिया में बिज़नेस एज़ यूजुअल आहे। हिते अॼु का बि छुटी कोन्हे, हर कारोबार हिते जेको आहे सो खुलियो पियो आहे ऐं अॼु आऊं कमनि कारनि सां जेको आहे सो निकितो आहियां। सो इन करे मुंहिंजो तव्हांखे थोरो ॾेखारे छॾियूं। हिते हाणे बिज़नेस एज़ यूजुअल आहे। वञा थो थोरो शहर में त पोइ हुते तव्हांखे दुकान वग़ैरह खुलियल आहिनि त पोइ ॾेखारियूं था। सरकारी ऑफिसूं सभु खुलियल आहिनि ऐं दुकान वग़ैरह बि सभु खुलिया पिया आहिनि। हाणे हिते वरी ट्रैफिक जो जेको रूल आहे त सॼे पासे खां अचण वारो जेको आहे उनखे चौराहे ते पहिरीं वञणु ॾिबो आहे, सो बीहणो पए थो। पाकिस्तान में त शायदि अहिड़ो को कानून त आहे पर अमल त केर कोन थो करे। सो हाणे हिते अॼु बिज़नेस एज़ यूजुअल आहे। सरकारी ऑफिसूं हर शइ खुली पई आहे ऐं दुकान बि सभु खुलिया पिया आहिनि, कारोबार सभु हले पियो। सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं कल्ह ईद हुई, उन ॾींहुं बंदि हो। पर कल्ह बि जेको आहे सो सरकारी ऑफिसूं बैंकूं वग़ैरह बंदि हुयूं, पर दुकान वग़ैरह त 80% खुलियल आहे ऐं अॼु त हाणे 100% खुलियल आहिनि। ऐं ईद खां पहिरीं बि जेको पाण वटि चवंदा आहियूं हज वारो ॾींहुं आहे, उन ते बि शायदि अॻे त मोकल थींदी हुई पाकिस्तान में। हाणे त मूंखे ख़बर कान्हे मोकल थिए थी या कान थी थिए। हिते मोकल कान थींदी आहे उन ॾींहुं ते, सिर्फ़ु ईद वारो ईद उल अज़हा वारो हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो मोकल थींदी आहे। उन खां पोइ ॿिए ॾींहुं टे ॾींहुं जेको आहे सो बिज़नेस एज़ यूजुअल आहे। को बि जेको आहे असां हिते अहिड़ी ॻाल्हि कान्हे जो मोकल करे माण्हू वेही रहनि। कारोबार जेको आहे सो उन ते वधीक ध्यानु हूंदो आहे। हिते इहो कोन्हे त कारोबार जेको आहे सो माण्हू करे ई न ऐं इहो तवक़ो करे त पैसो पियो ईंदो। सो हज़रत मूसा वारे मनो सलवा वांगुरु त पैसो कोन थो अचे, न कोई वणनि में लटकियल थो मिले। उन जे लाइ त निंड मां उथणो पवंदो आहे ऐं धंधो करिणो पवंदो आहे, तॾहिं जेको आहे सो रोज़ी अचे थी। सो ॻाल्हि पे कयमि त दुकान अगरि खुलियल ई कोन हूंदो त कारोबार कोन थींदो ऐं कारोबार कोन थींदो त पैसो कोन ईंदो। पैसो कोन ईंदो त तंगी थींदी ऐं शयूं जेके आहिनि से क़ुवत ख़रीद जेका आहे घटिजी वेंदी। कारोबार ते माण्हू न वेंदो त आमदनी घटिजी वेंदी ऐं आमदनी घटिजी वेंदी त पैसो कोन हूंदो शयूं ख़रीद करण जे लाइ ऐं पोइ परचेज़िंग पावर जेको आहे सो माण्हू जो घटिजी थो वञे। हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त पाकिस्तान में माण्हुनि वटि पैसो एतिरो जाम आहे जो उन्हनि खे छुटियूं वधीक करण जो तमामु घणो शौक़ु आहे। ईद आई त पोइ 3 ॾींहं 4 ॾींहं छुटा ऐं बसि को थोरो घणो को ॿियो बहानो मिले त कमु कोन कबो, पर इहो तवक़ो ज़रूरु रखिबी त पैसो मिलंदो। पोइ उहो कीअं थो अचे इवन आउं चवंदो सरकारी मुलाज़िम जेके आहिनि से पंहिंजो सरकारी पघार त खणनि था ऐं पोइ वरी मुतालबा बि कनि था त पघार वधायो, महांगी थी वियूं आहिनि शयूं, पर थोरो पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसनि त छा उहो जेको पंहिंजो पघार खणनि था उन जे एवज़ में जेका हू ख़िदमत कनि था, जेको उन्हनि जो जॉब डिस्क्रिप्शन आहे, छा उहा पंहिंजी ईमानदारी सां ऐं ज़िम्मेवारी सां कनि था। वे नथा कनि त पोइ मतिलबु उहो इहो ई एक्सपेक्ट कनि था त कमु न कजे ऐं वेठे वेठे पैसो मिले।
ऐं पोइ जे वेठे वेठे पैसो नथो मिले त पोइ उन जे लाइ वरी ॿियनि खे था ॾुआरी करार ॾियूं. यकीनन पाकिस्तान में त अॼु बि मोकल हूंदी ऐं माण्हू कमु कोन कंदा हूंदा ऐं बिना कम जे बिना एक्टिविटी जे ॾाढो ॾुखियो आहे वेल्थ क्रिएट करणु, पैसो ठाहिणु, गुज़र करणु. पर हिते तव्हां पाण ॾिसो ही सभु कारोबार रवां तवां आहे ऐं ट्रैफिक गाॾियूं ही हू. मोकल जो त को हिते अॼु आहे ई कोन, मतिलबु फील ई कोन थो थिए त को अॼु ईद आहे या को मोकल जो ॾींहुं आहे या ईद जो ॿियो ॾींहुं आहे. छो जो हिते कारोबार ते वधीक तवजो आहे. हर माण्हू जेको आहे सो फैसिलिटीज़ त आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां. जीअं हर माण्हू जेको नौजवान आहे उहो जॾहिं पंहिंजी तालीम पूरी करे अचे थो जीअं मैदान में, कारोबार जे मैदान में, त पोइ उनखे गाॾी बि खपे, घर बि खपे, त उहो हिते आराम सां लोन ते मिलियो वञे थो ऐं पोइ हर को वठे थो, ज़रूरत आहे त पोइ उहे लोन जी वापसी करणी हूंदी आहे. उन जे लाइ उनखे कमाइणो हूंदो आहे. पंहिंजे पघार थींदा आहिनि, पोइ उन मञा उहो किस्तूं अदा कंदो आहे. इन करे उनखे जो अहसासु हूंदो आहे त उनखे पैसो कमाइणो आहे ऐं घर वेहणो कोन्हे, मोकल कोन्हे करणी, छुटी कोन्हे करणी. हाणे ख़बर न आहे छो पंहिंजे मुल्क में शायदि इहो इन ॻाल्हि जी तरफ़ ध्यानु कोन्हे. ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे. हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो या घटि में घटि मूंखे त फील थींदो आहे, बल्कि अजब लॻंदो आहे त हैदराबाद में या कराची में जॾहिं माण्हू ईंदो आहे त आउं त हैरान थींदो आहियां. दुकान जेको आहे सो हुते माण्हू खोले ई 12 बजे 1 बजे थो ऐं 12-1 बजे जेको दुकान खोले थो, अगरि हू सुबुह जो 9 बजे खोलींदो ऐं 9 बजे खां वठी 12 बजे ताईं त उहो काफ़ी जेको आहे सो धंधो कंदो न. पर खोले ई जेको आहे सो 12-1 बजे थो त पोइ शाम ताईं उहो ज़ाहिर त घटि धंधो थींदो. हिते टाइमिंग जो इलाही ख़्यालु आहे. हिते दुकान जेके रेस्की जा या जनरल स्टोर या मिनी मार्केटूं, इहे त सुबुह जो 7 बजे खुली वेंदियूं आहिनि ऐं गवर्नमेंट जूं ऑफिसूं जेके आहिनि से 8 बजे खुलंदियूं आहिनि. स्कूल जेके आहिनि से बि सुबुह जो 7 बजे खुली वेंदा आहिनि. इन करे माण्हू जेको घरां निकिरे थो सो 6 बजे निकिरियो थो वञे ऐं के नाश्ता करे निकिरनि था त के नाश्ता वरी ॿाहिरि था कनि. पर मतिलबु कारोबार रवां दवां थियो थो वञे इन टाइम में, सुबुह जो 7 बजे 8 बजे. बाक़ी ॿियूं ऑफिसूं जेके आहिनि प्राइवेट आहिनि या उहे 9 बजे खुलनि थियूं. जेके बि ॿिया दुकान आहिनि उहे सभु 9 बजे, जेके बि कारोबार आहिनि सभु 9 बजे शार्प 9 बजे खुलियो वञे. को बि 9:30 कोन था थियनि.
के तमामु 5% अहिड़ा हूंदा जेके खोलींदा ई 9 बजे आहिनि, बाक़ी घणो करे मेजॉरिटी त जेका आहे सा उहा 9 बजे खोलियो थी छॾे पंहिंजो कारोबार। 5 बजे ताईं उहो कारोबार सभु हलनि था, पर रिटेल ऐं रेस्की वारा जेके कारोबार दुकान आहिनि उहे त राति जो 11 बजे ताईं खुलियल हूंदा आहिनि। अच्छा, जुमे जे ॾींहुं पाण वटि जेको आहे सो अधु माण्हू त कारोबार बंदि करे वेंदा आहिनि, घणा बंदि करे वेंदा आहिनि, पर हिते जुमे जे ॾींहुं बि 1 बजे ताईं जेको आहे 12:30 बजे ताईं कारोबार सॼो खुलियल आहे। उन खां पोइ रुॻो नमाज़ जो वक़्फ़ो थिए थो, पोइ 2:45 बजे वरी सभु कारोबार खुलियो वञे, सिर्फ़ु उहो नमाज़ जो वक़्फ़ो थींदो आहे। ऐं मूं नोट कयो त पाकिस्तान में त जुमे जे ॾींहुं बि घणा या त मोकल कंदा, ऐं जे मोकल न कंदा त उन्हनि जो कारोबार ख़ासि करे कराची में मूं ॾिठो आहे त उहो कारोबार 3 बजे खोलींदा आहिनि। हाणे उन मां ख़बर न आहे त या त पैसो वधीक आहे, या त पैसो कमाइणु कोन था चाहिनि, या त पाकिस्तान कर्ज़ु खणी ॾिठो आहे त पोइ बसि उहो कर्ज़ु पियो खॼे, उन सां पियो मुल्क हले, ऐं माण्हू जो उन में रोल जेको आहे सो तमामु घटि आहे। हींअर बि जेका बजट आई, मूं उन जो सर्वे जेको आहे सो इकोनॉमिक सर्वे जेको ॾिठो, उन में सभ खां वधीक जेको आहे जेको बहितर कारकर्दगी रही आहे सो ज़रई शोबे जी रही आहे, ऐं बाक़ी त सभु नेगेटिव में विया आहिनि। सभु इंडस्ट्री हर शोबो जेको आहे सो नेगेटिव में आहे, ऐं ज़राअत जेका आहे पॉज़िटिव में वई आहे ऐं बहितर वई आहे। पर हाणे इहो ज़राअत जेको आहे सो इहो हिकिड़ो तरक़ी जी निशानी त कान्हे न। जेसि ताईं ज़राअत जेको आहे सो वैल्यू एडिड प्रोडक्ट्स थियनि ऐं पोइ उहे जेके वञनि इंडस्ट्री डेवलप थिए त मुल्क तरक़ी तॾहिं कंदो आहे। पाण अञा ताईं अगरि एग्रेरियन सोसाइटी हूंदासीं त दुनिया त जेको आहे सो सभु मुल्क जेको आहे सो एग्रेरियन सोसाइटी खां अॻिते वधी चुका आहिनि न, पर पाण अञा ई उन एग्रेरियन सोसाइटी में आहियूं, ऐं उहो ई शोबो कुझु बहितर कारकर्दगी ॾेखारे पियो, बाक़ी सभु ख़ैरु लॻो पियो आहे, बाक़ी सॼो कमु कर्ज़ ते पियो हले। ऐं माण्हू जेको GDP ठहे थी उहा हर इंडिविजुअल जे कम सां ठहे थी न, कमु केतिरो थो करे। माण्हू जेको आहे कुझु तबिको अहिड़ो आहे जेको तमामु घणो कमु करे थो, मज़दूर तबिको जेको आहे सो उहो वीचारो मैनुअल वर्कर आहे, उहो त इलाही कमु करे थो, पर ॿिया जेके आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो त इहो सुस्ती तमामु घणी आहे। ॿी ॻाल्हि इहा त अधु जेका वर्क फोर्स आहे सा त कमु करे ई कान थी, मुंहिंजो मतिलबु आहे फीमेल औरतूं जेको आहिनि से मेजॉरिटी में औरतूं सिर्फ़ु ॿाराड़ी में कमु कंदियूं आहिनि, उहो बि एग्रेरियन कमकार जेके आहिनि उहे पुटियूं चूंडण थियूं, गुॾ कढण थी, उन में जेको आहे सो औरतुनि जो रोल आहे। बाक़ी जेको मिडिल क्लास तबिको आहे या जेको शहरी तबिको आहे उन में औरतुनि जो बि को एतिरो रोल आहे कोन। हाणे हिते तव्हां अगरि ॾिसो मलेशिया में या इंडोनेशिया में या फिलिपीन में या थाईलैंड में तक़रीबन हर औरत जेको आहे सो कमु करे थी, त 100% जे न त बि 80% जेके आहिनि औरतूं उहे कमु कनि थियूं। पाण वटि त मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु इहो कुझु ॿाराड़ी में कमु कनि थियूं, शहरनि में
तमामु घटि हाणे मिड़ी कुझु किथे किथे का बैंकिंग सेक्टर में या आहे, बाक़ी त ख़ैर लॻो पियो आहे। सो तरक़ी थींदी आहे न उहा इन सां थींदी आहे, कमकार सां थींदी आहे, कमु करण सां थींदी आहे, वेठे वेठे कान थींदी आहे। हाणे सभु कारोबार खुलिया पिया आहिनि, जिते तव्हां ॾेखारियां पियो वरी बि थोरो, जिते कंसंट्रेटेड आहिनि दुकान शहर उहो उन ई पियो वञा पियो, तव्हां भले ॾिसिजो पिया सॼो सभु कारोबार खुलियो पियो। जो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं आउं त सम्झां थो गारंटी आहे पाकिस्तान में त अॼु ॾींहुं बि जेको आहे सो हर को घर में हूंदो। कल्ह ॻाल्हि थी कराची त उते ख़बर पई त बाबा उते त सुपर मार्केटूं बंदि थियूं पियूं आहिनि, ऐं हिते त सुपर मार्केट त 365 ॾींहं खुलियलु हूंदी आहे। शॉपिंग मॉल हिते 365 ॾींहं साल में खुलियलु हूंदा आहिनि। कॾहिं इहो मुमकिन ई कोन्हे त कंहिं ॻाल्हि जे करे शॉपिंग मॉल जेको आहे सो उहो बंदि थी वञे। सो ऐं असां वटि त जेको आहे सो हुते पाकिस्तान में सुपर मार्केटूं बंदि थी वञनि ऐं बसि रुॻो इहो खाधे पीते जा शायदि दुकान उते खुलनि था, ॿियो कारोबार बिल्कुलु बंदि हूंदो आहे। बिना कारोबार जे चाहियूं था तरक़ी करे वञूं, हाणे इहो आहे त ॾुखियो। हिते त बिल्कुलु बिज़नेस एज़ यूजुअल लॻी पई आहे अॼु। हाणे दुकान खुलियलु हो त वरी कुझु सामान वरितमि न, जे बंदि हुजे हा त इहो कोन वठां, हुनजो धंधो कोन थिए हा। हाणे शॉपिंग मॉल ऐं आयोन इहो खुलियो पियो आहे। हाणे ही शॉपिंग मॉल खुलियो पियो आहे ऐं ॾिसो रश केतिरी आहे, पार्किंग जी बि जॻह कान्हे, एतिरा माण्हू आया आहिनि शॉपिंग करण जे लाइ। दुकान खुलियलु आहे, शॉपिंग मॉल खुलियलु आहे, कारोबार हले पियो, माण्हू वठनि पिया, ख़रीदारियूं कनि पिया। पैसे जो जेको छा चइजे, जेको हले पियो, पैसा हथ मटाए पियो हिकिड़े खां ॿिए खां टे, उनखे कारोबार चवंदा आहिनि। उन में ई जेका आहे सा GDP ग्रोथ इहा सभु थिए थी। थोरो टुकड़ो आहे उहो ॾेखारे पोइ वीडियो खे त क्लोज़ कंदसि, पर मक़सदु इहो आहे त कमु वधि में वधि कमु, वधि में वधि महिनत कबी ऐं वधि में वधि माण्हू महिनत कंदा, तॾहिं जेका आहे सा मुल्की जेका आहे सा तरक़ी थिए थी। बाक़ी त वेठे वेठे त पोइ मुंहिंजे ख़्याल में को ॿाहिराड़ी में माल पधारींदो त उन जे लाइ बि उथी जेको आहे सो उन जे लाइ गाहु पठो करिणो पवंदो, पाणे त उनखे या उनखे बि चाढ़णो पवंदो। पाणे त का बि शइ कान थींदी आहे। ही जेके मुल्क सुधरिया आहिनि न उहे अपॉर्चुनिटी त पंहिंजी जॻह ते, अरब मुल्क जेके आहिनि से त अपॉर्चुनिटी जे करे सुधरिया, उहे एतिरो महिनत जे करे कोन सुधरिया आहिनि, छो जो उन्हनि वटि अपॉर्चुनिटी हुई तेल जी, उन्हनि वटि तेल जो रिसोर्सिस हुआ, उहे करे आया। बाक़ी ही जेके एशिया वारा ॿिया मुल्क आहिनि, इन वटि एतिरा रिसोर्सिस कोन हुआ। इहे सुधरिया जेको आहिनि सो पंहिंजी महिनत जे करे, पंहिंजी आदतुनि जे करे, पंहिंजे समाजी रवैयनि जे करे
सभु ॾिसो कारोबार खुलिया पिया आहिनि ऐं पाकिस्तान में वरी चवंदा अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे, अॼु कीअं भला कारोबार खोलियूं, कीअं कमुकार कयूं। बस हाणे आउं वीडियो खे त हिते क्लोज़ थो कयां, पोइ वरी मूंखे आहिनि थोरा कमकार ऐं उहे करे हुन में बिज़ी थी वेंदुसि। सो पोइ सदाईं गॾु।